बहरिया टाउन पारां सिंध जे ज़मीनुनि ते वालार सिंध एक्शन कमेटी अॻवान सनान खान कुरैशी ऐं ॿी क़यादत खे गिरफ़्तार करे गुम करण ऐं सियासी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटीअ जे मरकज़ी सॾ ते नौशहर फिरोज़ में SUP जिस्कम STP PP शहीद भुट्टो पारां अलाह वारे चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ जी अॻवानी महर विस्तड़ो, सिकंदर कलोड़ो, वाजिद लाशारी, असद उमरानी, फरीद लाशारी, असद चांडियो, हबीब मशोरी, खादिम सियाल, ख़ालिद चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त 6 जून ते बहरिया टाउन आॾो लखे सिंधी माण्हुनि जी शिरकत ॾिसी सिंध दुश्मन कुवतूं साज़िशुनि ते लही आयूं आहिनि। बहरिया टाउन अॻियां गॾु थियल लखे सिंध जे पुरअमन माण्हुनि ते जे धरणे ते फायरिंग ऐं ख़तरनाक क़िस्म जी ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु करे धरणे खे नाकाम बनाइण जी कोशिशि कई वई। हिननि चयो त गिरफ़्तार कयल समूरा अॻवान आज़ादु कया वञनि ऐं कराचीअ जे सिंधी वसंत ते वालार बंदि कई वञे। ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।